The following audiobook is brought to you by Roshani Publication, Pakistan. प्रोफेसर कल्याण आडवाणीअ जे तरतीब ॾिनल शाह जे रिसाले जो पहिरियों सुर कल्याण दास्तान पहिरियों। अवल अलाह अलीम आला आलम जो धणी कादिर पंहिंजी कुदरत सी कायम आहे कदीम वाली वाहिद वहदहू राज़िक रब रहीम सो साराह सचो धणी चई हमद हकीम करे पाण करीम जोड़ऊं जोड़ जहान जी वहदहू ला शरीक लहू जिन उतो सी ईमान तिन मञो मुहम्मद कारणी कलब साण लिसान उहे फ़ाइक में फरमान अवतड़ कहन ओलिया सुतड़ विया सालिम हेकड़ाई हेक थिया अहद सी आलिम बेबहा बालिम आगे किया अगही निसो रोई नूर ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून सचन कोने सूर मौला कियो ममूर अंग अज़ल में उन जो वहदहू जे वढिया इल्लल्लाह सी ओरीन हियूं हकीकत गडियो तरीक़त तोरीन मारिफत जे माठ सी ॾेसां दर डोरीन सुख न सुता कॾहिं वेही न वोड़ीन कुल्ह नऊं कोरीन आशिक अब्दुल लतीफ़ चए वहदहू ला शरीक लहू ॿुधी न ॿोड़ा कितो कने न सुआ जे घट अंदर घोड़ा गाड़ींदे ॻोढ़ा जित शाहिद थींदई सामुहां वहदहू ला शरीक लहू इहो विहाइज वीह खटी जे हाराईअ हंध तुंहिंजो हीअ पाणा चवंदई पीउ भरे जाम जन्नत जो वहदहू ला शरीक लहू इहो हेकड़ाईअ हक़ ॿियाईअ खे बख जिन विधो से विरसिया सिर ढूंढियां धड़ न लहां धड़ ढूंढियां सिर नाह हथ करायूं आंगरियूं विया कपजी कांह वहदत जे विहां जे विया से वढिया आशिक चवम उन खे मकी चओ मशूक ख़ालिक चओ मखाम तूं मकी चओ मखलूक सलिज तंहिं सुलूक जो नाकिसियां निंगियो वहदतां कसरत थी कसरत वहदत कुल हक़ हक़ीक़ी हेकड़ो ॿोलीअ ॿीअम भुल हू हुलाचो हुल बिलाह संदो सजणे पाणे जल जलाल हू पाणे जान जमाल पाणे सूरत पिरीअ जी पाणे हुस्न कमाल पाणे पीर मुरीद थिए पाणे पाण ख़्याल सभु सबोई हाल मंझाई मालूम थिए पाणे पसे पाण खे पाणे महबूब पाणे ख़ल्के खूब पाणे तालिब तिन जो पढ़ाॾो सो सॾ वर वाईअ जो जे लही हुआ अगही गॾु ॿुधण में ॿथिया एक कसर दर लख कोड़े कणस गिणखियूं जेॾांहुं करियां परख तेॾांहुं साहिब साम्हूं कोड़े कायाऊं तुंहिंजूं लखनि लख हज़ार जीअ सभु कंहिं जीअ सी दर्शन धारो धार प्रियम तुंहिंजा पार कहिड़ा चई कीअं चवां वाई सभु का प्रिया कूं पूॼे नींहुं नेणे गुण ॻाल्हि वो जा चितायम चित में सॼण साथो ॿुझे लात जा लतीफ़ जी सॾ तंहिंजो सुॼे